तो डॉक्टर साहब वेलकम था कयूं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मिस उमरा, तव्हां जो कन मूंखे पंहिंजे प्रोग्राम में बल्कि ऑनलाइन तव्हां कनेक्ट कयो आहे, थैंक यू वेरी मच। ऐं रहियो सवाल जेको आहे हीट वेव या हीट स्ट्रोक या हीट एग्ज़र्शन, ठीकु आहे न, त अॼुकल्ह त वाकई सरप्राइज़िंगली तव्हां ॾिसो कराची में त जीअं तव्हां मैंशन कयो त 40, 42, 43, पर तव्हां जेकॾहिं इंटीरियर जी तव्हां पोज़ीशन ॾिसो त 50, 51 भी हले पियो, लाड़काणो सखर खैरपुर साइड ते शहदाद कोट हेॾे जेको आहे न, त अलाह साईं माना पंहिंजे मतिलबु मारवड़नि ते बाच करे। रहियो मसइलो त हीट स्ट्रोक जेको न, हीट स्ट्रोक एक्चुअली हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी आहे। सही आहे, तव्हां ॿुधो पिया मूंखे? जी 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 असां तव्हांखे ॿुधी था सघूं। जी जी हाँ, हीट स्ट्रोक जेकी आहे न माना हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी आहे। जेकॾहिं बर वक़्तु असां हुनखे न माना जेकॾहिं ट्रीट कयोसीं न त पेशेंट जी डेथ बि थी सघे थी पई। अच्छा। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त माना कराची जे अंदरि हालांकि 40, 45, 42 ते माना जेको आहे माण्हू फुटपाथनि ते, नो डाउट के मेजॉरिटी हीरोइंची जेके माण्हू आहिनि उहे ई गुज़ारे वञनि था पिया हुते गर्मी जे करे। पर जेकॾहिं ॿिया बि तव्हां ॾिसो माना जेकॾहिं कहिड़ी वॾी वॾी मेड़ाक थियनि था पिया, गैदरिंग्स थियनि थी पियूं, उते हीट जे करे जेको आहे न माण्हू बेहोश थिया वञनि था पिया। ऐं जेको आहे न, लेकिन हिकिड़ी शइ तव्हांखे मां क्लियर ॿुधायां त माण्हुनि खे थोरो हुन में डिफरेंशिएट करणु खपे त ही आया हीट स्ट्रोक आहे या हिनखे हीट स्ट्रेस आहे या हिनखे हीट एग्ज़र्शन आहे। सही आहे न? जी। त हाणे हीट स्ट्रोक में हिकिड़ी मेन पॉइंट हूंदी आहे त उन में माण्हूअ खे जेको आहे न पघर न निकिरंदो आहे। अच्छा। ठीकु आहे। ऐं जी जी ऐं हुन में छो जो माना एक्चुअली जेको हीट स्ट्रोक बॉडी में हुनजो जेको माना कूलिंग सिस्टम आहे न उहो फेल थी वेंदो आहे। ठीकु आहे, इन जे करे हुनखे माना पघर वग़ैरह न थींदो आहे। तव्हां अक्सर जेकर मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त तव्हां गाॾी हलायो था पिया, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त माना जेको आहे न गाॾी जो कांटो माना मथे जेको आहे न रेड लाइन ते हलियो वेंदो आहे ऐं उहो असांखे शो कंदो आहे त असांजी गाॾी जेकी आहे न हाणे माना इंजन हीट थी वई आहे न। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां बर वक़्तु हुन में पाणी वग़ैरह न चेंज कंदव, न जेको थधो पाणी विझंदा हुन में, त हू तव्हांजी जेको आहे न सॼी गैस किट जेको आहे न जलाए छॾींदो। सो दिस इज़ सेम हैपनिंग विथ बॉडी। ठीकु आहे न, जेकॾहिं तव्हां उनखे जल्दी उनखे कवर न करे वरितो त तव्हांजी जेके बि तव्हांजा मेजर ऑर्गन्स आहिनि, वाइटल ऑर्गन्स आहिनि न, माना लिवर थी वियो, तव्हांजी लंग्स थी या हार्ट थी वई, ब्रेन थी वियो, उहे हिकदमि माना जेको आहे न एग्ज़ॉस्ट थी वेंदा ऐं उहे माना जेको आहे न पंहिंजा फंक्शन छॾे ॾींदा ऐं रिज़ल्टिंग डेथ थी वेंदी आहे माना माण्हुनि जी न। ठीकु आहे। हाणे ॿियो त सपोज़ करियो तव्हांजे इर्द गिर्द में माना कोई माण्हू सडनली बेहोश थो थी वञे त तव्हां उनखे माना हिकु त जेको आहे कि थधी जॻह ते खणी वञो। सही आहे, को वण हुजे माना या काई पार्किंग एरिया में कोई उते माना किरी थो पवे त कोई पार्किंग एरिया साइड जा जेके मथां शेड लॻल हुजनि, तव्हां ओॾे ई हुनखे खणी वञो ऐं हुनखे जल्दी जल्दी जेको आहे न माना बर्फ़ अवेलेबिलिटी आहे या थधो पाणी आहे त तव्हां हुनखे फौरी तौर ते माना जेको आहे हुन सां जेको आहे न हुनखे वॉश आउट कयो। या जीअं माना स्पंजिंग कबी आहे, माना जीअं बुखार न निकिरंदो आहे त माण्हू मथे ते असां पटी रखंदा आहियूं। सही आहे। ऐं हुन खां अलावा जेको आहे न माना जीअं आर्म पिट में न नीचे माना बिकनी साइड ते ग्रोइन एरियाज़ ते जेको आहे तव्हां उनखे माना जेको आहे न कूलिंग स्पंजी कयो त जीअं पेशेंट थोरो माना मतिलबु साह पटे, जीअं सिंधी में चइबो आहे, माना जेको आहे न थोरो अखियूं पंहिंजूं खोले। ठीकु आहे। ऐं रहियो मसइलो जीअं तव्हां माना ॿुधायो त न सभु बीमारियूं कहिड़ियूं थी सघनि थियूं, भई जॾहिं पेशेंट खे हीट स्ट्रोक थी वेंदो आहे न, जेको त मेंटल कंफ्यूजन थी वेंदी आहे हुनखे। ठीकु आहे न, माना उस कंहिंखे सुञाण जी बि पोज़ीशन में रहंदो आहे त हीउ केरु आहे मुंहिंजे आम्हूं साम्हूं जेको आहे न। ठीकु आहे न, स्ट्रेस में हलियो वेंदो आहे, ॻाल्हाइण हुनजो फिरी वेंदो आहे। ऐं हुन खां अलावा जेको आहे न क्रैम्प्स ईंदा आहिनि, जीअं अक्सर माण्हू न सिंधीअ में असां चवंदा आहियूं ॻिॾड़ी पइजी वञणु। ठीकु आहे न, त हुनखे माना पोइ होश ई न रहंदो आहे, माना जेको आहे हिकदमि माना बेहोशी हुनजे मथां तारी थी वेंदी आहे। ठीकु आहे। त इहे कुझु साइन सिम्टम्स आहिनि, इहे कुझु शयूं आहिनि जेके असां माना डिफरेंशिएट करे सघूं था पिया। ऐं रहियो मसइलो जीअं तव्हांखे मां ॿुधायो न हीट स्ट्रेस ऐं हीट एग्ज़र्शन में मरीज़ खे जेको आहे न माना पसीनो ईंदो आहे। ठीकु आहे न, ऐं हुनजी जेका मेंटल पोज़ीशन बि हूंदी आहे उहा थोरी ओरिएंटेशन हुनजी सही हूंदी आहे, तव्हांखे थोरो सुञाणींदो बि सही त हीउ केरु आहे। ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं उनखे तव्हां हीट एग्ज़र्शन में छॾे ॾिनो या हीट स्ट्रेस में छॾे ॾिनो त उहो पेशेंट वरी वापसीअ में माना हीट स्ट्रोक में वञी सघे थो, उन में माना
उहा लाइफ थ्रेटनिंग पोज़ीशन हूंदी आहे।